मिठी भारत वारां सिंतास मुआहिदो मुअत्तल करण ऐं मासूम कश्मीरियुनि ते ज़ुल्म करण, कश्मीरियुनि ते नाजाइज़ कब्ज़ो करण ऐं इंडिया जे हट धर्मी वारे अमल ख़िलाफ़ ज़िले इंतिज़ामिया थर पार्कर पारां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मिठी खां कश्मीर चौक मिठीअ ताईं एडिशनल डिप्टी कमिश्नर टू थर पार्कर कैप्टन रिटायर्ड मोहम्मद फ़रीद हनीफ़ जी अॻवानी में वॉक रैली कढी वई। रैली जी पुॼाणी ते रैली खे ख़िताब कंदे मुक़र्रिरीन हिंदुस्तान जी जारियत ऐं कश्मीरियुनि ते जारी ज़ुल्म जे मज़म्मत कंदे चयो त सिंतास मुआहिदो ख़त्म करणु पाकिस्तान ख़िलाफ़ हिकु वॾी साज़िश आहे। संदन चवणु हो त पाक फ़ौज ऐं पाकिस्तान जो अवाम मुल्की सलामती लाइ भारत पारां थींदड़ कंहिं बि अगराई खे जवाबु ॾियण जी ताक़त रखे थी। रैली में DHO थर पार्कर डॉक्टर लिखराज सारंगियाणी, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर खैनराज सिंह जाडेजा, अर्जुन सोटहड़, वापारी एसोसिएशन अॻवान असलम चौधरी समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि, सिविल सोसाइटी ऐं ॿियनि जी वॾी अंग शिरकत कई। रैली में शिरकत कंदड़ मोदी सरकार ते लानतूं विझी रहिया हुआ ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जहिड़ा नारा हणी रहिया हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।